जी नाज़रीन, ठरी मीरवा का अहम ख़बर शेयर कंदा हलूं। ठरी मीरवा ॻोठ गुलाम हैदर इस्लामी में कूड़नि इल्ज़ामनि खां तंग अची अता मोहम्मद इस्लामी, शाह मोहम्मद इस्लामी, अली वली इस्लामी ऐं ॿिया एहतजाज कंदे चयो त रोशना नाले औरत असांजे भाउ मरहूम अताउल्ला इस्लामीअ सां शादी कई हुई, जंहिं मां हिकु पुटु ॿ नियाणियूं आहिनि। घरू अणत बणत जे करे अताउल्ला 2018 साल में तलाक ॾेई छॾी हुई। साल 2020 में अताउल्ला जो एक्सीडेंट थियो हुयो, जंहिं हू ठीक ठाक हुयो। रोशना जो भाउ मदद अली अताउल्ला खे मारियो आहे। असांखे हिन औरत ऐं उन जे भाउ में शक आहे। उन शक जे धार ते असां क़बर कुशाईअ लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। क़बर कुशाईअ जी ॿुधी बुखलाइजी वई आहे। उन बैदि हिन औरत असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणंदे रहे थी। कूड़नि केसनि में फासाइण लाइ ॾींहों ॾींहुं परेशान कंदी रहे थी। असां आला अख्तियारनि, चीफ जस्टिस ऑफ कोर्ट, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त क़बर कुशाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा। अताउल्ला इस्लामी असांजो भाउ रोशना खे 2018 में तलाक ॾिनी वई आहे कोर्ट ज़रिए। उन खां पोइ 2020 9 महीने जी 21 तारीख़ असांजे भाउ जो एक्सीडेंट करायो वियो आहे। हथ सां असांजे भाउ खे मारायो वियो आहे। उनजो भाउ मदद अली रोशना सां क़बर कुशाईअ लाइ गंबट कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी वई आहे, जेको डेट रखियो वियो आहे 9 तारीख़। उन खां पोइ अॻु असांखे धमकियूं बि ॾिए, मोतबार धमकियूं बि ॾिए पई, हिरासत थी करे, कूड़ा केस बि थी करे असांखे परेशान करे छॾियो। असांजो कोर्ट सगोरीअ खे अर्ज़ु आहे असांजी क़बर कुशाई कराई वञे।